साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर खैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो साईं? तबियत तव्हांजी सही आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह। खैर लॻो पिया हा ॿियो मिड़ी ख़ैर आहे न? अल्हम्दुलिल्लाह सभु खैर आहे। तव्हां बि ख़ुशि लॻा पिया हो। साईं हिकिड़ो अर्ज़ु हुयो तव्हां में इहो हुकुम कर बाबा, हुकुम कर। अहिड़ी ॻाल्हि आहे, हुकुम कर। तव्हां साईं मथां नाराज़ थी वञो। अरे बाबा मां छो नाराज़ थींदुमि? सतु कोन्हे, मां नाराज़ न थींदुमि। छो नाराज़ थींदुमि? साईं असल में इहा आहे त ॻाल्हि चवां तव्हांखे। हा 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 बिल्कुलु चओ, ॿुधायो। पर साईं हे पहिरें अरे बाबा पहिरें तूं न पाओ, पहिरें न पाओ। तूं नाराज़ करे न बाबा, थींदो तूं छा साईं। थो करे? नाराज़ ॿुधाए तूं मूंखे कहिड़ो कमु आहे, ॿुधाए छो नथो? साईं असल में छा आहे त मां तव्हांखे बिल्कुलु ॿुधायांव हा बाबा। पर तव्हां नाराज़। अरे बाबा मां तोखे चवां थो, मां नाराज़ न थींदुमि मुंहिंजा बाबा। तूं ॿुधाए छो नथो? मां छो नाराज़ थींदुमि? हा साईं साईं मता तव्हांखे नाराज़ थियो त पोइ मां नाराज़ न थींदुसि। नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा? तूं ॿुधाए त सही, मूंखे पहिरां ख़बर पए त चए छा थो? पक सां नाराज़ न थींदव? न थींदुसि बाबा। मां तोखे चवां थो त मां नाराज़ छो थी? साईं बीहो बीहो साईं बीहो 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 साईं बीहो बीहो हिकिड़ो मिनट साईं। हा, हा ॿुधायो। साईं नाराज़ न थियो हिकिड़ी ॻाल्हि चवां। यार हे अजीब माण्हू आहे, मां हिन में फातूं काॾां चवांसि थो त मां नाराज़ न थींदुसि, तभी त तूं नाराज़ थींदे। मां छो थींदुसि नाराज़ यार? साईं चिड़ो था न ॾिसो साईं चिड़ो न यार हाणे ॿियो केरु आहे बि कोन जंहिंखे मां ॿुधायां त मां नाराज़ नथो थियां। तूं ॻाल्हि त कर, ॻाल्हि छा आहे? साईं चिड़ो था न तव्हां? यार अजीब तुंहिंजी सोचां, मां चवां थो मां छो चिड़ंदुसि यार? साईं चिड़ंदव न? न चओ साईं इहो अर्ज़ो हिकिड़ो त ॿुधाए। ही अथव पंहिंजो असांजो हे अथव साईं आहीनो। हे ॾिसो हा हे ॾिसो केॾा सुहिणा आहे साईं। वाह वाह, फर्स्ट क्लास लॻो पियो आहे सफ़ा। मां हा न? हिन में वाह वाह। हा साईं हे अॼु मूंखे ख़बर पई आहे त मां एॾो सुहिणो ऐं सुठो आहियां यार। हे मज़ो ॼाणाए छॾी, बरपट में मज़ो हा ॼाणाए साईं छॾी। हा, हे साईं फणी त ॾिजो साईं। हे फणी ॾिसे थो त मुल्क मैदान लॻो पिया। इहा ॻाल्हि ॿुधे तूं? थोरो अर्ज़ु ॿुधो बीहो साईं बीहो। इहा माना तूं साईं मुंहिंजी तूं माना इंसल्ट थो करे न यार? साईं तव्हां बीहो तव्हांखे फणी ॾाढी यार ठहंदी साईं। यार हे ॾिस हाणे ईअं न कर, मां चवां थो त मूंसां ईअं न कर। मुंहिंजो मुल्क भरपट लॻो पिया। तूं माना मूंखे अहसास थो ॼाणाई इहो? साईं तव्हां फणी जो एॾा सुहिणा लॻंदो तव्हां फणी त मारे यार ॾिजो। यार मूंखे मां तो चवां त हल हल हितां हल हल हल। ॾिसे कम वरी मूंखे चए थो त फणी ॾे। हे ॾिसो था मुल्क मैदान लॻो पियो आहे, वरी हे आयो आहे ॿिलो त तूं वरी बसि फणी ॾे। आयो आहे छरीलो नओं। हा ॾिस त सही।